सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। भाई सुखूराम सच साईं जी दामन में आयो ऐं अर्ज़ कयो त साईं हिकिड़ो शख़्स मूं आयो ऐं पंहिंजूं मजबूरी ॿुधाई ऐं कुझु मदद लाइ चयो। मां उनजी मदद कई, पर ॿिए दफ़े हुन मजबूरी खां चयो त मूंखे कंहिं चङी जॻह ते साहुरनि में शादी जे फंक्शन में वञिणो आहे। तूं पंहिंजे घर जा गहना कपिड़ा या सामान ॾे त मुंहिंजी इज़त जी रहिजी वेंदी। त मूं तव्हांजे नाले खे ॿुधी करे उहे बि ॾेई छॾिया, पर हाणे हू अञा मूंखे धमकाए रहियो आहे। तॾहिं साईं जन चयो त पोइ उनखे चओ त तुंहिंजी ॻाल्हि तो ताईं, मुंहिंजी ॻाल्हि मूं ताईं, न तूं कंहिंखे चओ न मां कंहिंखे चवंदुसि। ऐं जॾहिं भाई सुखूराम उन शख़्स खे इहो चयो, तूं चयो साईं जन त कुझु बि करे सघंदा, सिर्फ़ु नियापो मोकिलींदा। पर जॾहिं हू सुखूराम सां गॾु सचे साईं जी दावत में आयो त साईं जन चयो जेकॾहिं ग़लति ॻाल्हि खे ॿाहिरि उछालींदासीं त पोइ कॾहिं को हक़ीक़ी मजबूर बि ज़रूरतमंद बि कंहिंखां कुझु चवंदो, हर को चवंदो शायदि हर को धोखेबाज़ आहे, हर को कूड़ ऐं फ़रेब करे थो। तंहिंजे करे माण्हुनि जो चङाई ताईं यकीन खरी वियो। तंहिंजे करे मंदाई खे न उछालियो, उनखे ख़तमु करे छॾियो। ॼणो थियो बि न आहे, यादि बि न कयो। पर कंहिंजी भलाई भुलिजो न, उहा न विसारियो। ऐं उन शख़्स सचे साईं जे चरणनि ते किरी माफ़ी वठंदे अर्ज़ु कयो, साईं हाणे मूंखे बि अहिड़ी रहमत बख़्शियो जो वरी कंहिंसां दोखो न कंदे, पर सभु बहितरी कंदे पंहिंजे जीवन खे ऊचो करां, तव्हांजी रहमत खे पाए।